नाज़रीन, मुल्क में वधंदड़ बदतरीन महांगाई आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां तेल जी क़ीमतुनि में वाध खां पोइ खाधे पीते जी शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। ग़रीब मज़दूर माण्हुनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयूं था सेवण मां महबूब न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर अली ख़ान लाखो खां। जी अली ख़ान, आगाह कजो। जी बिल्कुल, वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां ताज़ो ही अवाम मथां महंगाई जो पेट्रोल पंप किराए वियो हो। उन खां पोइ खाधे पीते जी शयुनि में जेको आहे सो रेट में इज़ाफ़ो थी वियो आहे। अचो त हिते मौजूदु शहरनि मज़दूर तबिके ऐं ॾियारीदारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू छा था चवनि। महांगाई उरूज थी वई आहे। तव्हां ॾिसो था पाण हिते त जेको असां सॼो ॾींहुं रेड़ो पिया हलायूं, फ्रूट वग़ैरह जेको आहे सो ॾींहों ॾींहुं महांगो थींदो थो वञे। हींअर अंब ॾिसो तव्हां, अंब 150 रुपया किलो थी वियो आहे। केरु वठण जे लाइ तयारु न आहे। असां मिसकिन माण्हू सॼो ॾींहुं जेको नथो खपे ख़राबु थिए थो, शाम जो ॾियारी बि नथी निकिरे। असांजो मुतालबो इहो आहे त महांगाई कई वञे, पेट्रोल वग़ैरह ॿियूं शयूं जेके बि आहिनि महांगियूं कयूं वञनि त जीअं रोज़गार जो चलतो हले। जीअं रोज़गार हलंदो त असांजी बि रोज़ी थींदी, ग़रीब अवाम बि खाईंदो। असां ग़रीब माण्हू परेशान आहियूं। सॼो ॾींहुं रेड़ो हलाए हलाए शाम जो थकिजी था पऊं, पर रोज़ी नथी बचे। 200-300 में घर जो जहान नथो हले। होटल में मज़दूर आहे, हिकिड़ो ॾींहुं मज़दूरी लॻे थी, ॿियो ॾींहुं लॻे ई कान थी। मिले थी 600 रुपया ॾियारे, 600 रुपया असांजो गुज़ारो नथो थिए। हाणे हीअ भाॼी आहे 100 रुपया वठियो थो वञा। 100 रुपये में छा चइजो, 60 रुपया जेको आहे अधु पाव गिह जी थैली आहे। हर शइ महांगाई लॻी पिया। जेॾी महिल होटल जो कमु आहे, केॾी महिल लॻे थो, केॾी महिल नथो लॻे। छा मुतालबो कंदो? असांजो मुतालबो इहो ई आहे त कुझु सस्ताई शइ एतिरो थिए, कोई ग़रीब आवाम खे को पैकेज मिले, को पैकेज बि गवर्नमेंट खे न मिलियो। अॻी हुकूमत बस का बि न रही आहे। सर, असां सां वॾो ज़ुल्म आहे फ़क़ीर। छा ॿुधो, हींअर 30 रुपया लीटर चढ़ियो आहे, पर किरायो अञा असांजो सस्तो आहे। पर असां हींअर बसि चऊं था त गाॾियूं वञी बीहारे रिलियूं ॾेई टंगे छॾियूं बसि। महंगाई कीअं था ॾिसो? महांगाई बसि खाइण खां हाज़िर अथऊं, ॿियो छा सर। घी था वठूं त भाॼी कोन था वठूं, भाॼी था वठूं त घी कोन था वठी सघूं। मुतालबो कंदो? बिल्कुलु, तव्हां हिते मौजूदु पोरिया तबिके मज़दूर ऐं डेली वेजिस गाॾो हलाईंदड़ ऐं मज़दूरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो ई चवणु हो त बराए महिरबानी वफ़ाक़ी हुकूमत अवाम मथां रहम करे हे जेके पेट्रोल जूं शयुनि जूं क़ीमतूं वधाई वियूं आहिनि, इहे घटि करे जीअं ग़रीब माण्हू बासानी पंहिंजी ज़िंदगी बसर करे सघे। कैमरामैन टीम सां गॾु अली ख़ान लाखो, MNN TV, सेवण शरीफ़।